अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चाहे त जनरल ज़हीरुल इस्लाम टीं ताक़त खे आणण जो एतिराफ़ कयो। ॿुधायो वञे त छा टीं ताक़त तहरीक इंसाफ़ पाण नाहे। पीटीआई बानी खे पंहिंजी ॻाल्हियुनि जो जवाब ॾियणो पवंदो। कारकुननि साकिब निसार जो फ़ैसिलो रद्द करे खेसि ॿीहर सदर चूंडियो आहे। हुन पंहिंजे पुट खां पघार वठण खां इनकार कयो। कहिड़ो साकिब निसार जे पुट खां पघार तलब कई। शहबाज शरीफ़ खेसि हटाइण जे बदिले वज़ीर आज़म बणाइण जी आछ रद्द कई। हुन कॾहिं बि पंहिंजे भाउ सां बेवफ़ाई न कई आहे। सियासत पंहिंजी जाइ ते आहे, पर संदन रिश्तो हमेशह क़ाइम रहंदो ऐं मज़बूत रहंदो। नवाज़ शरीफ़ बिना मुक़ाबले मुस्लिम लीग नून जो ॿीहर सदर चूंडिजी वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त मुल्क ऐं पाक फ़ौज खे बदनाम कयो पियो वञे। शेख मुजीब जा मिसाल ॾेई पीटीआई बानी जो हक़ीक़ी रूप दुनिया साम्हूं अची वियो आहे। 25 करोड़ अवाम पीटीआई बानी जी साज़िशुनि खे नाकाम बणाए छॾींदो। मुल्क ॿीहर तरक़ी न कई त न को जज हूंदो ऐं नई वरी सियासतदान। वफ़ाक़ ऐं पंजाब में नवाज़ शरीफ़ जी क़यादत में गॾियल हुकूमत क़ाइमु आहे। एटमी ताक़त बणाइण जे ॾोह में नवाज़ शरीफ़ खे इक़्तिदार मां कढियो वियो। मुख़ालिफ़ इतराफ़ करे रहिया आहिनि त नवाज़ शरीफ़ सां ज़्यादती कई वई आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पीटीआई बानी खे एहसान फरामोश करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त हिकु शख़्स जेल मां वेही समूरा कम करे रहियो आहे। पीटीआई बानी जो जहिड़ो कंहिं सियासी पार्टी न, पर मुल्क सां 71 जे स्थाने ते क़ौम खे गुमराह करण जी कोशिश कई पई वञे। पीटीआई वारा ग़लति वीडियो हलाए इदारनि खे बदनाम करण जी कोशिश करे रहिया आहिनि। जेयूआई सरबराह मौलाना फज़लुर रहमान जी जीडीए सरबराह पीर बागारे सां मुलाक़ात। मुल्की सियासी सूरतहाल, एहतजाजी तहरीक ऐं ॿियनि मामलनि ते सलाह मशवरा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां अण ऐलानियल लोड शेडिंग ख़त्म करण जी हिदायत। संदसि चवणु आहे त गर्मी जी शिदत सबबि माण्हू परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। बिजली चोरी रोकण लाॻापियल इदारनि जी ज़िमेवारी आहे। नुक़सान में हलंदड़ फीडरनि ते बि लोड शेडिंग जो वक़्तु घटि कयो वञे। मीरपुर माथेलो में हथियारबंदनि हथां शहीद थियल सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जा क़ातिल गिरफ़्तार न थी सघिया। अॻूणे सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफ़ी जिस्म मां रियाज़ चांडियो ऐं ॿियनि तरफ़ा वारसनि सां ताज़ियत सिंध में सोग बरक़रार। सरहाड़ी, मदेजी, बांदी, डंगर पार करे ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। रियाज़ चांडियो जो चवणु आहे त जेकॾहिं क़ातिल गिरफ़्तार न थिया त 2 जून ते घोटकी ज़िले में शटरबंद हड़ताल कई वेंदी। दादू भरिसां पीर शाह में विंझंदे 2 ॿार ॾांहुं बुॾी फोत, हिक खे बचाए वियो। अब्दुल ख़ालिक नदीम जमारी जे घरनि में सोग, वालिदैन खे बेहोशी जा दौरा। मीरपुर ख़ास में पाणी जी खोट ख़िलाफ़ ॿिए ॾिहाड़े बि आबादगारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। खानपुर में पुरदौरान मज़ामत करण ते हिकु ॼणो बेदर्दी सां क़तल। हथियारबंदनि पनाह जदोई खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। मीरपुर ख़ास में पाणी जी खोट ख़िलाफ़ ॿिए ॾिहाड़े बि आबादगारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। नारा केनाली ऑफिस अॻियां धरणो। अॻवान जो चवणु आहे त आपाशी अमलो मुंड जे आबादगारनि खे पाणी विकिरो करे रहियो आहे। शिकायतुनि बावजूद को बि पंहिंजो मसइलो हल करण लाइ तयारु नाहे। ऐं पाकिस्तान ऐं इंग्लैंड विच में 3 T20 मैच खेॾी पई वञे। क़ौमी टीम में तब्दीलियुनि जो इम्कान। इंग्लिश कप्तान जोश बटलर मैच खेॾी न सघंदो।